पनवाकल सुन्नी राब्ता काउंसिल यूनिट बहलदार जे आमला जे इजलास जामे मस्जिद बहलदार में मुनक़द थियो। इजलास की सदारत इमामुद्दीन शेख कई। इजलास में 15 अक्टूबर ते इमाम अहल सुन्नत मर्द कलंदर हुज्जतुल इस्लाम वल मुस्लिमीन अल हाफिज़ अल्लामा अली शेर हैदरी शहीद रहमतुल्लाह अलैह जी याद में संदस जी दीनी दरसगाह जामे अल हैदरिया लुकमान खैरपुर थींदड़ इमाम अहल सुन्नत कॉन्फ्रेंस ला यूनिट बहलार मां वडी तादाद में कारकुन शरीक कंदा। अहिड़न ख़्यालन जो इज़हार वज़ीर आला बहलार मज़हर अली चन्ना, अब्दुल वहीद चाचड़, नदीम बहलार, राना फारूक ऐं ॿियनि कयो। इजलास जी पुॼाणी ते मुल्क ऐं दीन जी दिफ़ा लाइ पंहिंजी जानियूं क़ुर्बान कंदड़ शोहदा जे अहसाले सवाब लाइ दुआ पिणु घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।